काफ़ी मतिलबु ईंदा आहियूं। साईं वॾी महिरबानी तव्हांजी। फुकरा तव्हांजा फोटो वग़ैरह बि ॾिसंदा आहियूं। साईं वॾी महिरबानी मोहबतूं तव्हांजूं। अदा मोहम्मद उमर सां असांजो घणो तालुक़ु रहियो आहे। साईं साईं महिरबानी तव्हांजी। ऐं अदल असां सां गॾु आहे ऐं अदल बि असांजे सिंध जो सरमोड़ शाइर आहे, नामियारो शाइर आहे। बिल्कुलु बिल्कुलु अदल साहब जो बिल्कुलु जी जी वॾी महिरबानी। हाणे वरी कंहिं ॿिए कॉलर खे ॾिसूं, ठीकु आहे? महिरबानी महिरबानी तव्हांजी वॾी। अदल ॾिस केतिरो यानी सारी सिंध पीढ़ीअ जो पाछो जेको जर ते जाॻे थो, यानी हींअर जागनि पिया सभई मोहबत सां ऐं कालूं बचनि पियूं, अञा कुझु कालूं वठूं था। जी हाणे ॾिसूं त केरु आहे असां सां गॾु ऐं बार बार मार्च कंदो हलां त का सुठी शइ जीअं हुन बैत ॿुधायो। जी अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। सलाम जी 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 अजो के सुकून जा रंग माशाल्लाह। तो नज़ीर हैदरी मलंग आहा हा हा मोहब्बत रखंग। वाह नज़ीर साईं वाह, या अली मदद साईं। अली मदद किबला। महिरबानी महिरबानी नज़ीर साईं वाह जो तव्हां असां सां गॾु शामिलु थियो ऐं तव्हांजा मज़मून पढ़ंदा रहंदा आहियूं, तव्हांजूं काविशूं तव्हांजूं मोहबतूं। अदल असां सां गॾु आहे ऐं जी जी मोहबत हा हा वाह वाह साईं वाह। अर्ज़ कंदुसि तव्हां न रुगो तव्हां बहारनि जी ख़ुशबू अचे पई वॾी महिरबानी। असांजे अंगण में असांजे घर में हिन टाइम तव्हां ख़ुशबू विरहायो पिया। तव्हांजी ख़ुशबू पूरे सिंध में साईं वॾी महिरबानी में दुनिया में पखिड़िजे मोहबतूं पंहिंजी समातनि में अखियुनि में उनखे समायूं। वॾी महिरबानी। तमामु सुहिणो प्रोग्राम वाक़ई मोहबतूं सुकून मिली मोहबतूं साईं। जन जन शख़्सियतनि जो तव्हां ज़िक्र कयो आहे, लतीफ़ सरकार फरमायो आहे जी जी अखियुनि सजण पंहिंजा हा 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 जलनि तां गुरनि जूं बूंदूं बसि न कनि कंदे सिक भरियनि लो करे हा 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 वाह वाह वाह। तमामु सुहिणो मूं वटि अल्फाज़ कोन्हनि जेको तव्हां फिटा ऐं कचहरी ऐं मोहबतूं हिन ते वटियो पिया उन लाइ आउं इज़हार कोन्हे जेको जन लफ़्ज़नि में तव्हां। सुभान अल्लाह। सिकण ऐं सूरी ॿई अखर हिकिड़े, वञण वाटड़ियुनि ते कारण ज़रूरी। वरी ॿुधिजो, सिकण ऐं सूरी ॿई अखर हिकिड़े, वञण वाटड़ियुनि ते कारण ज़रूरी, ॿिन्ही जी पूरी जीव ॾिने रिय न जुड़े। ॿिन्ही जी पूरी तॾहिं थी जॾहिं माण्हू जीव ॾिए थो। असां पंहिंजो जीव अव्हां खे अर्पियूं था, अव्हां बि असांखे पंहिंजो जीव अर्पियो था। हाणे जीव जूं ॿ मानाऊं आहिनि, हिकिड़ो जेको जीव चवणु आहे, ॿियो जेको ही जीव आहे जंहिंमें दिलि धड़के पई, जंहिंमें साह पसाव आहे। वॾा कुर्बत साईं तव्हांजा। बिल्कुलु जुग जुग जियो सी अल्लाह तव्हांखे आबाद रखे मोहबतूं न लॻे आमीन तव्हांखे हर मुसीबत खां बचाए आमीन सुमान वञींदा रहो मोहबत साईं दी आबाद रहे। वॾी महिरबानी साईं। तव्हांजा सुहिणा सुहिणा लफ़्ज़ हमेशह असांजी सवातनि ऐं नज़रनि पुछंदा रहनि साईं। वॾी महिरबानी नवाज़िश। वाह जी हैदरी जी काल हुई ऐं हुन हिकिड़ी ॾिसां केॾी कुशादा दिली ऐं दरिया दिलीअ सां हुन गुफ़्तगू कई ऐं खेसि लतीफ़ सरकार केॾी चिटराई सां ऐं केॾी सम्झ सां ऐं केॾी हुन पूरी माना ऐं हुनजी सॼी कैफ़ियत सां यादि दोस्तनि जो ऐं असीं चाहियूं था त दोस्त तमामु घणा आहिनि पर हिकिड़ा दिलि जे तमामु घणो वेझा रहिया जी, जेके अञा ताईं आहिनि, वेझा बि आहिनि। ऐं सखर में जॾहिं हुयासीं असां अदबी संघ जा, अञा बि आहियूं। जी जी रफ़ीक सुमरो ऐं मतिलबु अयाज़ गुल, रसूल मेमन, इहे तमामु वरी घणा वेझा जेके सिंध लेवल ते उन सुञाणप थी। ऐं अयाज़ गुल त सम्झो सफ़ा गॾु ई आहे। मजीद चांडे खे विसारियो। मजीद चांडे तो यूनिवर्सिटी जी ॻाल्हि थींदी न पोइ। अच्छा शाह लतीफ़ यूनिवर्सिटी। पोइ नसीर मिर्ज़ा, तारिक आलम, ताज जो जी जी इहे सभु काज़ी मंज़र हयात काफ़ी इहे दोस्त आहिनि जेके प्यारा आहिनि, जेके केतिरो बि नसीर मिर्ज़ा खे ॾिसो जी जी या उनखे यादि कजे, उनजी शाइरी खे, उनजी शख़्सियत खे। वाह वाह तमामु प्यारा मतिलबु अयाज़ गुल, नसीर मिर्ज़ा, इहे तमामु वेझा दोस्त रफ़ीक ऐं रसूल मेमन, इहे दिलि जे क़रीब आहिनि। समी बलोचा हिते
वाह उनखे यादि कजे समी कमाल जो शाइर आहे माशाअल्लाह अयाज़ गुल जंहिं चयो त तुंहिंजे यादि जी वरी आहे वीर लॻी रही आहे लॻी रही आहे थधिड़ी हीर या ख़ासि तौरु मूंखे हुनजो ॾाढो वणंदो आहे सिंधी जो त मूं हो पुछियो मूंखां पोइ मूंखां विछड़ी कीअं थी बाहि हू बि खिली पई मां बि खिली पियुसि खिलंदे खिलंदे रोई ॾिना इहो जेको आहे सो जे संग संग रोलाक बादल जियां नसीर जो जेको आहे सो तोखां थींदे दार खिलंदे खिलंदे यार अयाज़ गुल जूं सिटूं सभु इहे पंहिंजा दोस्त यार कंहिंजा के यादि कयो सभु दिलि जे क़रीब आहिनि सही ॻाल्हि आहे माना ईअं चऊं त वरी यूनिवर्सिटी जो ज़िक्र थींदो शालती वियो हा न पंहिंजा त कड़ियूं कड़ी सां गॾु वञी बियूं ऐं ॻाल्हियुनि जी शहर में गॾु न त शहर जो नालो खणे उते हा उते बि गॾु शहर में दोस्त पंहिंजा पर हिन लम्हे मां हिन सॼी गुफ़्तगू खे वरी यादुनि सां ॻंढियां थो अहिड़ियुनि सारोणियुनि सां जंहिंमें नूर जहां जो आवाज़ु मल्क तरन्नम जो आवाज़ु शामिलु करियूं था ऐं बाबा रमज़ अली चवंदो आहे त हू जेकॾहिं मल्क तरन्नम आहे त मां वरी प्रिंस आहियां बाबा रमज़ अली वॾी जवार जो जाम शोरे में आहे जंहिंखे अक्सर मां यादि कंदो रहंदो आहियां कॾहिं हुननि जी गुफ़्तगू बि तव्हांखे ज़रूरु स्क्रीन ते ॾेखारींदासीं सो नूर जहां जे आवाज़ में सरापा मिजाज़ आहे हुनजो आवाज़ ऐं वरी जेकॾहिं ॻाल्हि हुजे त कहाँ तक सुनोगे कहाँ तक सुनाऊं हज़ारों ही शिकवे हैं क्या क्या कहिड़ियूं कहिड़ियूं चई कहिड़ियूं चवां सो नूर जहां जो ई नगमो तव्हां सभिनी जे नाम आहे ऐं अचो त पंहिंजनि यादुनि में पंहिंजनि सारोणियुनि में पंहिंजा सॼण सारे हिन गीत खे ॿुधूं